सब को पहिरियों त मां कमांडो पवर साहब जो दिली तौर ते मशकूर आहियां जो साईं हिन प्रोग्राम में जेको आहे आया शिरकत कयूं ऐं तमामु सुठे तरीक़े सां असां जेके प्रोजेक्ट्स जेके कॉलेज जे ॿारनि प्रिपेयर कया आहिनि स्टेम जे हवाले सां उहे ॾाढो सुठे तरीक़े सां जेको आहे साईं उन्हनि खे जेको आहे ॾिठो आहे। पर्पज़ जेको आहे हिन स्टेम खे ऑर्गेनाइज़ करण जो इहो आहे त शागिर्दनि जी जेके तख़लीक़ी जेके कैपेबिलिटीज़ आहिनि साइंस जे हवाले सां उहे उजागर कयूं वञनि, छाकाणि त असां वटि जेको प्रोजेक्ट बेस्ड जेकी लर्निंग आहे उन जो तमामु घणो फुक़दान आहे। इन फुक़दान खे, इन गैप खे जेको आहे फिलअप करण जे लाइ DG कॉलेजिस जी इंस्ट्रक्शन्स हुयूं त भई कॉलेजिस जेके आहिनि उहे स्टेम प्रोग्राम जेके आहिनि ऑर्गेनाइज़ कराइनि, जंहिंजे करे असां मदेजी में जेको आहे कल्ह गर्ल्स कॉलेज में प्रोग्राम हो, अॼु बॉइज़ कॉलेज में आहे, त उन करे जेको आहे उस्तादनि ऐं शागिर्दनि मिली करे इन गैप खे जेको आहे फिल करण जी कोशिशि कई आहे। छाकाणि साइंस में जॾहिं तख़लीक़ी एलिमेंट जॾहिं ईंदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त वाक़ई जेको आहे साइंस जे मथां कुझु कमु थी रहियो आहे, छो त इहा हिकिड़ी प्रैक्टिकल अप्रोच आहे जेकी शागिर्दनि जे लाइ तमामु सुठी ऐं मस्बत जेकी आहे चेंज पैदा कंदी। छाकाणि त पाकिस्तान में जेको साइंस जे हवाले सां कमु थी रहियो आहे उन में काफ़ी ख़दशात जो इज़हार जेको आहे फिज़िक्स पाकिस्तान जो मशहूरु प्रोफेसर जेको होदबाए आहे उन बि इज़हार कयो आहे। मगर अगरि स्टेम बाक़ाइदा हर साल मुनक़िद थींदा रहिया ऐं जहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट्स ठहनि था पिया ऐं शागिर्द दिली तौर ते उन में पार्टिसिपेट करनि था पिया त उहो ॾींहुं परे न आहे जंहिंमें असां घटि में घटि फिनलैंड जहिड़े जेको आहे तालीमी माहौल अगरि पुॼी न सघियासीं त उनजी जेको आहे फ्रेगरेंस खे टच ज़रूरु कंदासीं। खां पहिरियों तव्हांजी महिरबानी त तव्हां असांजे मदेजियंस जे लाइ तव्हां टाइम कढी जेके उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई जे लाइ आया आहियो। हिते असां वटि प्रोजेक्ट्स जेके हुया, असांजो मिनिस्टर आहे एजुकेशन ऐं लिटरेसी डिपार्टमेंट जो साईं सरदार शाह, उन्हनि जो वीएन, उन सां गॾु असांजे कॉलेज जा सेक्रेटरी नासिर इकराम साहिब जन, डायरेक्टर जनरल आहिनि जेके असांजा नवीद रब सिद्दीकी साहब ऐं असांजे लाड़कानी रीजन जा डायरेक्टर आहिनि प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अबड़ो साहब जन। उन्हनि जो हुकुम जेको आहे त सभिनी तालीमी इदारा जेके कॉलेजिस आहिनि उन्हनि में असांजा नंढड़ा साइंसदान जेके आहिनि पंहिंजे जेके आहिनि साइंस जा जेके आहिनि मॉडल ऐं प्रोजेक्ट ठाहे पंहिंजे उस्तादनि जे महिनत सां जेके आहिनि उहे उजागर कनि त उन्हनि खे अॻिते जेके आहिनि तालीम में या जेके आहिनि अॻिते वेंदा यूनिवर्सिटियुनि में कंहिं बि क़िस्म जी का दिक़त परेशानी न थिए, त छो त उहो हिकु साइड थियरेटिकल आहे, ॿी साइड प्रैक्टिकल साइड आहे। जेके आहिनि हे असांजा मॉडल जेके आहिनि उस्ताद जेके महिनत कनि था त उहे प्रैक्टिकल लाइफ में अचनि था ऐं जेको पढ़नि था त उहे जेके कमु कनि था ऐं तव्हां साम्हूं उहो ॾिठो असांजे नंढड़ा साइंसदान, मां हिननि खे नंढड़ो साइंसदान जो लफ़्ज़ थो ॾियां त नंढड़ा साइंसदान उस्ताद उन्हनि खे जेके चङे नमूने सां घड़े तरशाए तव्हां उन्हनि खे आंदऊं। जेका आहे ही प्रोग्राम जेको आहे हिकिड़ो स्टीम जे हवाले सां साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, आर्ट्स ऐं मैथमेटिक्स। हाणे तव्हां ॾिठा त हर सब्जेक्ट जा तव्हांजा हिते जेके प्रोजेक्ट हुया। आर्ट्स में तव्हां ॾिठा त एतिरे ताईं त जेके आहिनि असांजा केमिकल खीर वारा जेके आहिनि उहे जेके आहिनि अॼुकल्ह जो जेके आहिनि बर्निंग इशू आहे केमिकल खीर वारो, उहो तव्हां प्रोजेक्ट ॾिठो छोकिरनि जो। उनखां पोइ जेके आहिनि कुंभर जो जेके आर्ट्स में अचे थो किरदारु जेका आहे त उहो तव्हांखे जेके आहिनि हर क़िस्म जे हवाले सां त काथों कंहिं प्रोसेस मां गुज़री अचे थो त उहो जेके आहिनि कुंभर कीअं अचे दिलो या घड़ो जेको ठाहे थो। मुख़्तलिफ़ क़िस्म जे हवाले सां फिज़िक्स जा तव्हां ॾिठा जेके आहिनि फिज़िक्स जा बहितरीनु हुया त बिजली कीअं ठहे, बिजली कीअं पैदा थींदी आहे, ॿियूं शयूं जेके आहिनि हर शइ तव्हांखे प्रोजेक्ट में ॾेखारिया। उन खां पोइ जेके आहिनि एनर्जी जे हवाले सां तव्हां ॾिठे त जेके आहिनि फिज़िक्स में ई त उहा पुल जेके आहिनि कीअं खुले थी, कीअं बंदि थी थिए, जेके आहिनि सॼो सिलसिलो फिज़िक्स वारनि जो। केमिस्ट्री वारनि जो जेके आहिनि कीमियादान हुया जेके आहिनि उहे सॼा तव्हां उहे ॾिठा। इंग्लिश जा तव्हां ॾिठा, तव्हां कंहिं हिन जा मैथमेटिक्स जा तव्हां ॾिठा। उन खां पोइ बॉटनी, ज़ूलॉजी, तव्हां उहे सॼा असांजे उस्तादनि जी महिनत आहे जंहिंजे करे इहा शागिर्दनि इहा कई आहे। तव्हांजे चैनल सां हिकिड़ी जेके आहिनि असां या वस वारनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त हीउ प्रोग्राम जेको आहे हीउ खणी वञनि फरवरी जे एंड में, मख़सूस हिकिड़ो हफ़्तो हुजे त जेके पहिरियों पढ़ाई हुजे पोइ प्रैक्टिकल हुजे ऐं हिननि जे लाइ फंड जेके आहिनि एडवांस में इहा ॾिना वञनि त हे असांखे बग़ैर फंडनि जे असां हीअ शइ कमु कयूं था। जेके असांजे इदारनि खे अञा जेके के फंड हुजनि त हिन खां वधीक ॾहुण खां वधीक जेके असां कमु करे सघूं था। छा ते करे त असां वटि महिनती उस्ताद आहिनि ऐं जेके उन वालदेन खे शाबाश आहे जेके असांजे गवर्नमेंट जे इदारनि ते पंहिंजा जेके आहिनि एतमाद करे शागिर्द मोकिलनि था ऐं असांजा उस्ताद उन्हनि खे का न का शइ रोज़ जे बेस में जेका आहे डिलीवर करे वापसि मोकिलनि था। हर सब्जेक्ट जे लाइ उस्ताद असां वटि हिकु ट्रेजिडी आई आहे त कुल उस्ताद ॿाहिरों जा आहिनि,
ॿाहिरों उस्ताद मुख़्तलिफ़ अचनि था हिते मदे जीएंस जी ख़िदमत करण लाइ। उन्हनि उस्तादनि खे बि शाबासात जेके आहिनि पंहिंजो टाइम पब्लिक ट्रांसपोर्ट ते तव्हां पाण ॾिसो था केतिरो टाइम थो लॻे ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तव्हां ॾिसो हिन चैनल जे हवाले सां मां उहो बि चवां थो वस वारनि खे त उनखे तव्हां बहितर कयो त ॿाहिरों जो असांजो उस्ताद या शागिर्द जेको आहे त उहो जेके कंहिं तकलीफ़ुनि खे मुंहुं न ॾिए आसानी सां अचे आसानी सां वापसि वञे। अस्सलाम वालेकुम सर, मां रोशन अली मलाणो एज ए लाइब्रेरियन गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदे जी। इस टीम एग्ज़िबिशन 2024 सॼी सिंध में जीअं त हर कॉलेज में मल्हाए रहिया आहिनि। उन हवाले सां गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदे जी अॼु तारीख़ 28 नवंबर 2024 ते असांजे कॉलेज में ही एग्ज़िबिशन थी रहियो आहे ऐं हर डिपार्टमेंट इन में हिसो वरितो आहे। फिज़िक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे हवाले सां सभिनीनि मैथमेटिक्स, उन सां गॾोगॾु आर्ट्स जे हवाले सां आर्ट्स वारनि जा बि जेको हिसो वरितो आहे ऐं लाइब्रेरी जे हवाले सां असां पंहिंजी हीअ जेका नंढड़ी कोशिशि कई आहे। मुंहिंजी टीम शाहमीर ऐं मोहम्मद मूसा भुट्टो ऐं उन सां गॾु अब्दुर्रहमान दायो साहिबु आहिनि। इन्हनि नौजवाननि महिनत कई आहे। मॉडल जे मां गाइडेंस मां कई आहे एज़ ए लाइब्रेरियन ऐं इन्हनि वीचारनि काफ़ी महिनत करे 2 या 2.5 ॾींहं लॻाए करे हेॾी मॉडल तयारु कयो आहे जंहिंमें किताब जो ढांचो आहे, किताब जो फॉर्म जे शिकिल में आहे ऐं स्टडी जो माहौल हिननि ठाहियो आहे। ओपन बुक रखियो आहे। ह्यूमन बॉडी जे हवाले सां ऐं साइलेंस मैसेज बि आहे। बुक्स लाइब्रेरी में डिस्प्ले रखिया आहिनि हिननि ऐं उन सां गुलकारी वग़ैरह बि 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। टाइम शो थिए पियो, लाइब्रेरी क्लाक बि लॻायो आहे हिननि ऐं टाइम जो असां वटि तमामु घणो क़ीमती आहे। टाइम हर इंसानु टाइम जो माना लिहाज़ रखे। अस्सलाम वालेकुम, थैंक यू सर।